बाक़ी जेके साईं अमाल आहे ऐं साईं हिते जेका वज़ाहत कई उहा हक़ वजानींदा। अॼोकी जेका जनरल बॉडी आहे मां ज़ाती तौर ते दोस्तनि खे असां चयो पर मुंहिंजे अचण जो कल शाम ताईं 1% भी चांस कोन हुयो त पोइ मां जनरल बॉडी में वेंदुसि। कल जीअं चालीहो गुज़रियो ते ख़ैरियात हुई, मुझे हालत भी डॉक्टर वारनि दोस्तनि ज़ोरीअ अब्दुल आदी वारनि सैलून ते वञी त्योहार ठाराया, मुंहिंजा ज़ोरीअ दोस्त वठी आया जॾहिं हाजी शफी साहब बि होॾां पोस्ट हलाई ऐं महसूसु करायूं त हाजी बि न आहे। मां डॉक्टर खे चयो त सभु दोस्त वञनि था, असां फेसबुक ते हलायूं था, तव्हां पंहिंजे अॻुवाणी में दोस्तनि खे वठी वञो। ऐं मजबूरीअ में दोस्तनि मूंखे न छॾियो, इनकार दोस्त कुल पाण दोस्तों जेके गॾिजी आयासीं उनखे ब्रिटिश जे स्कूल जे हिकिड़े कमरे में विहारियोसीं, कचहरी कईसीं जंहिंमें साईं बचल ख़ासि के हुयो, जंहिंमें 10 ज़िलनि जा असां दोस्त वेठा हुआसीं। के सदर हुया त के जनरल सेक्रेटरी हुया, असांजा पाण में बहस मुबाहिसा थिया। डॉक्टर अब्दुल जब्बार खोसे साहब मूंखे चयो त पाण खे अकेलो ॻाल्हाइणो आहे। असांजे मोहतरम साईं इंतज़ार शलगीर साहब जो हवालो ॿुधाईं त तव्हांखे वेझो अचणु खपे घुरिजे। मां डॉक्टर खां सवाल कयो त वेझो सिकंदर जतोई अकेले जी ॻाल्हि कयो त पोइ यार थी सघे थो त मां हाजी शफीअ सां जेको मुल्क मां ॿाहिरि वियल आहे ऐं मां हिकु अहिड़े सदमे मां गुज़री आयो आहियां, वेठो वरी फिट जी नंगीरीअ मां उन सां ठगी करे मां उन सां उहिदा ॻाल्हाए वञी वेहां, यार इहो मां कमु न थींदो। ॻाल्हि सुठी कजे मैदान में, जॾहिं असां दोस्त हिक ॿिए सां वेठा हुआसीं त मां उते बि उनखे ॻाल्हि जेका कयो साफ़ कयो, रांदि जेका खेॾो उहा खोटी न हुजे, मैदान ते सची रांदि खेॾो। असांजो को बि लिखियल ठाव का बि ॻाल्हि कोन थी आहे। साईं वारा गवाह वेठा आहिनि, साईं पीर मुज़फ़र बि आयो हुनमें, साईं मोहम्मद बचल बि आयो हुनमें, साईं डॉक्टर अब्दुल जब्बार पहुतो आहे, साईं ज़फ़र आहे, साईं अमाल आया, मां उनजो न्याल मल्हां। असांजो मौक़ो इहो ई हो त बाबा यूनिटनि जो मुदो पूरो थी वियो आहे, 6 महीना अॻु में इलेक्शन कमीशन जोड़नी आहे, उन्हीअ ते तव्हां ॻाल्हायो। मां दोस्तनि खे हीअ बि ॻाल्हि कई त हाणे मां जेकॾहिं असां दोस्त तव्हां खां का ॻाल्हि लिकायूं त बाबा हर को उथे वेहे थो, भले न कयूं पर ख़बर हर कंहिंखे पइजी वञे। असांजा दोस्त इंडस्ट्री में विया आहिनि, उतां बि हिकु अधु ॿ कागज़ मिलिया आहिनि, कोर्ट बि दोस्त विया आहिनि, ॻाल्हियूं मुबाह न हुजनि। हाणे जॾहिं पाण हिकिड़ी टेबल ते वेठा आहियूं ऐं पाण कंहिं पॉइंट ते पहुचूं था त इहे सभु शयूं ख़तमु थी वञनि। दोस्तनो असांजी इहा ॻाल्हि थी, असांजी ज़िद हुई त इलेक्शन कमीशन 11 महीने ताईं 12 महीने ताईं जुड़णु घुरिजे। इलेक्शन जेका यूनिटनि जी थिए उहा घटि में घटि फरवरी जे महीने में थियणु घुरिजे। साईं जन इहा ॻाल्हि कई त जनवरी जे पहिरें हफ़्ते में इलेक्शन कमीशन जी गॾिजाणी थींदी। साईं अब्दुल शकूर जा जेके लफ़्ज़ हुया उहे लफ़्ज़ ऐं मुंहिंजा लफ़्ज़ हिक ॿिए सां ठहकनि न पिया। असां ॿई हिक ॿिए सां गॾु बि रहिया आहियूं तनज़ीम में, हिक ॿिए जा घाटा दोस्त बि रहिया आहियूं, हमरा बि रहिया आहियूं। उन्हीअ जे दावनि पेचनि जी मूंखे ख़बर आहे, मुंहिंजे दावनि पेचनि जी साईं अब्दुल शकूर खे ख़बर आहे। साईं चवे पियो त जोड़ जक जे लाइ गॾिजाणी घुराईंदासीं। मुंहिंजो आख़िरी ताईं मौक़ो हुयो त इलेक्शन कमीशन जी चूंड जे लाइ असां गॾिजाणी घुराईंदासीं ऐं इन्हनि ॿिन्ही लफ़्ज़नि जी अञा छंड छाण थी बि कान, का ग़लति ॻाल्हि मां न कंदुसि। मुंहिंजो मौक़ो हो त जेका थिए उहा चूंड लाइ थिए। साईं शकूर सारंग जो मौक़ो हो त जोड़ जक जे लाइ थिए। साईं अमाल लाइ ॿिन्ही में विच वारो किरदारु अदा करे साईं चयो इहा शइ माथे छॾियो, इनशा ताला अलाह भली कंदो। असां दोस्तनि ते फेथ कयो आहे ऐं इनशा ताला हे बि दोस्त तंज़ीमी दोस्त आहिनि। असां सचाईअ सां वेठा आहियूं। जॾहिं असांजी दिलि में को मेर न आहे त मुंहिंजो ईमान आहे त अॻियनि दोस्तनि जी दिलि में को मेर न हूंदो ऐं इनशा ताला असांखे चङी पॉइंट ते पहुचंदा। असांजी कराची जे मसइले ते बि ॻाल्हि थी, दोस्तनि असां सां उहो हुते तय कयो, छो इन में खोड़ सारा झोल आहे।
माज़ी में जेकॾहिं अहिड़ो अमल थियो आहे त उन में झोलनि पर उन्हनि ते हाणे ॻाल्हाइजे ई नथो जेकॾहिं आईनी हिसाब सां उन्हनि ते बि ॻाल्हाइजे हाणे टाइम न आहे उन्हनि ते बि ॻाल्हाइजे त आईनी हिसाब सां उन में इलाही सारा झोल आहिनि पर उन खे मालिक पाण क़बूल करे हिकु मालिक पाण क़बूल करे वञे ख़ुदा खिलाफ़ हथ में न को हाजी शफी खणंदो न को सिकंदर जतोई खणंदो न को हाजी साहब खणंदो जेको मालिक पाण क़बूल करे कराची वारे मसइले में बि इलाही सारी भोला दोस्तनि असांजी उहा ॻाल्हि क़बूल कई हो दोस्त विया उन्हीअ खे जेको दोस्तनि सां कमेंटमेंट थी उहा दोस्तनि जी कमेंटमेंट पंहिंजी पूरी कई उहा अनाउंसमेंट कई अथऊं उन्हीअ खे अबेंस में रखियो अथऊं उहो कोर्ट जो फ़ैसिलो आहे अनवर बलोच कावड़ जी मूंखे चए त तोखे कुझु न आहे चवणो मां चयो बाबा पूरी ॻाल्हि मां न थींदई अॻे हिक ॿिए सां दावा पेच कंदा हुआसीं मां चयो उहा अनाउंसमेंट थी वई आहे जंहिं ते मां बि कावड़ जी मरकज़ी पार्टी जे दोस्तनि सां बि कावड़ जो निकितो वियो अॼु उन जो अमल आहे बाक़ी उहा शइ थी आहे ॿी का बि कमेंटमेंट कान्हे का रविया हिक ॿिए जे लाइ कुल पाण में दोस्त आहियूं अगम बि असांजा रविया जेका को असांखे दोस्त कंहिं जाइ ते मिलंदो आम उस्ताद मिलंदो भले हुननि सां वाक़िअ हुजे असां हुनखे ड्यू रिस्पेक्ट ॾींदा हुआसीं यूनिट जो उहिदेदार मिलंदो ड्यू रिस्पेक्ट ॾींदा हुआसीं असां सां मरकज़ी उहिदेदार मिलंदो साईं गुलाम रसूल असां हिक ॿिए सां मिलंदा आहियूं हिक ॿिए खे ड्यू रिस्पेक्ट ॾींदा आहियूं साईं पने आख़िरी हिकिड़ी जनाज़े नमाज़ ते आयो मुंहिंजे ॻोठ जे भर में मोटर में क्रॉस करे मूंखे फोन कई इहा छा आहे हिक ॿिए खे ड्यू रिस्पेक्ट ॾियणी असां हिक ॿिए खे ड्यू रिस्पेक्ट ॾींदा आहियूं ॾियण बि घुरिजे दोस्त ऐं पाण में उस्ताद ऐं भाइर अहिड़ी का मसइलो कोन्हे भाई खोड़ सारी ॻाल्हियूं आहिनि हाणे टाइम बि इलाही थी वियो आहे बिजली बंदि थी आहे उस्तादनि जा मसइला बि आहिनि उन्हनि ते बि कुझु गौर वीचार करणु घुरिजे एप जो मसइलो आहे अपग्रेडेशन जो मसइलो आहे जेका रहियल आहे डेटा इनिशियल अपॉइंटमेंट में उस्ताद रेगुलर न आहिनि पिया उन्हनि जो मसइलो आहे कोशिशि पंहिंजे तरफ़ां हिननि दोस्तनि बि कई